पंहिंजी हरकतुनि खां बाज़ ना आयो त दुआ जो संग हुनखे मां न ॾींदसि। चकर खान तोखे मुख्तियार जो बंदोबस्त करणो पवंदो। यार बीठल पाणी अथई जेको ॿोड़ींदे देर न कंदी। अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हांखे अॼु ॿुधाईंदा हलूं ग़ुलाम हुसैन जे ड्रामे जे बारे में ऐं तव्हांखे वॾी अपडेट ॾींदा हलूं ग़ुलाम हुसैन जे हवाले सां। तो ग़ुलाम हुसैन जे ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड आहे दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में मुख्तियार लाइ चाकर खान हाणे ख़तरो बणिजी ईंदो, लेकिन जेको मुख्तियार खान आहे उहो अब हाणे चाकर खान लाइ इज़्लाइ बणिजी ईंदो ऐं हाणे चाकर खान खे हेबत खान ऐं चाकर खान खे चवंदो त तूं उन खां ख़तरो कर ऐं हू बीठल पाणी ते ॿोड़ींदे देर न कंदई। ऐं हाणे चाकर खान खे सिर जी लॻल आहे छाजे करे मुख्तियार जे करे। चाकर खान मुख्तियार जी घरवारी सां शादी करे वेठो आहे उन करे ऐं हू कॾहिं बि ढींगो ढेरी करे सघे थो। तॾहिं रांझनि उन जी सपोर्ट करे ऐं उनखे पाण वटि रखियो आहे। ऐं ॿियो तरफ़ ज़िद वारो चकर हली रहियो आहे इहो शोर, ऐं इहो शोर थोरो घणो हलंदो रहंदो। अचण वारी एपिसोड में ख़ासि करे दुआ सां इश्क जी चकर में हू ज़ाहिर थियो आहे रांझनि खे फासाए, लेकिन हू दुआ सां वाक़ई इश्क नथो करे ऐं हू दुआ जी मिल्कत जे पोयां आहे। छाजे करे रांझनि खान जी पुट जी औलाद आहे ई कोन ऐं उन जी इहा ई धीउ आहे। ऐं लेकिन रांझनि खान खे पहिरीं सॼी ख़बर आहे। असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं।